हटाए चुको आहियां हिन खे मां हटाए चुको आहियां जेकॾहिं वाइस चांसलर हिन जो ऑर्डर नथो कढे इट इज माय इंसल्ट हू आर यू हू आर यू ही पाण खे मोतबर थो सम्झे मारे भी सके तो हथियार खणी तव्हांखे मारे छॾींदुसि जेकॾहिं तव्हां हिते ख़मीस ते जुमे ते ड्यूटी न कंदव ख़मीस ते जुमे ते जेकॾहिं हिते ड्यूटी न हूंदी मां एब्सेंट लॻाईंदुसि मां गाड़ी पेन सां एब्सेंट लॻाईंदुसि ठीकु आहे इहो जेकॾहिं क़बूल आहे त ठीकु आहे साईं मां असांखे लाइव थ्रेट आहे असांखे साईं मां लाइव थ्रेट मूंखे बि आहे तव्हांजूं ज़ालूं हैदराबाद वेठियूं आहिनि तव्हांजूं ज़ालूं तव्हांजूं फैमिलियूं हैदराबाद वेठियूं आहिनि किन जूं खेरपुर वेठियूं आहिनि हाणे उहे हिते कीअं रहंदा उन्हनि जा ॿार नंढड़ा नंढड़ा ॿ शादियूं अलाए छा छा टे शादियूं हितां शागिर्दाणियुनि साईं असर इहे टीचर अथव मूंखे बाज़ार शागिर्दाणियूं आयूं मां शागिर्दाणीअ खे न्याणी सम्झो ही उहे माण्हू अथव जेके शागिर्दाणियुनि सां शादी था कनि सर हर टीचर असांजो क्लास वठे थो असां टीचर्स रवियो ॿुधाए जो रवियो ख़राब आहे ठीकु आहे असांखे सॾु करे चए थो फोटो कढाईंदा चए थो जिन जो पुट जिन्नी जा इहो साईं अज़हर अली शाह अच्छा ॿारनि खे बि चवे साईं चवे पियो त हे बिज़नेस जो क्लास न आहे हे डांस जो क्लास आहे यूनिवर्सिटी दादू कैंपस जा उस्ताद हींअर मूंसां गॾु मौजूदु आहिनि जंहिं ते प्रो वाइस चांसलर अज़हर अली शाह इहो इल्ज़ाम लॻाए थो त हीअ ड्यूटी नथा कनि हिननि ते मां सख़्ती कयां थो जंहिंजे करे इहे इशूज़ थियनि था साईं तव्हां ते हींअर थोरी देरि पहिरियां इल्ज़ाम लॻो आहे त जेके उस्ताद ड्यूटी चोर आहिनि ड्यूटी नथा कनि मां उन्हनि ते सख़्ती कयां थो त जंहिंजे करे इहे बैकआउट वारा ॿिया इशूज़ थियनि था छा चवणु चाहींदव अदा इहो इल्ज़ाम आहे इल्ज़ाम ई रहंदो आहे उनजी तस्दीक असांजा शागिर्द कंदा त आया असां क्लासिस वठूं था या नथा वठूं हिते माहौल हिकिड़ो अजीब माहौल आहे ॿार सेटिस्फाइड न आहिनि हैरस कया था वञनि ॿारनि खे अजीब क़िस्म जूं धमकियूं ॾियणु ऐं तव्हां अगरि स्टूडेंट खां पुछो त छा असां क्लासिस वठूं था छा असां कोर्स पंहिंजो कंप्लीट करायूं था नथा करायूं एक्चुअल पिक्चर ख़बर पवंदी उतां बाक़ी साईं जन ॾिसो इल्ज़ाम त हुनजी मर्ज़ी आहे जंहिं ते हणे जेको बि इल्ज़ाम हणी सघे थो साईं जन जी हालति हिन महिल आहे ई अहिड़ी त उहो इल्ज़ाम ई हणंदो छा थियो क्लास में अॼु जेको तव्हां चओ पिया अॼु असल में क्लास में थियो त मां क्लास में बीठो हुउमि 9 बजे तक़रीबन 9:30 9:15 थींदा त साईं जन आया क्लास में साईं जेको आहे फुल ड्रंक हुया साईं जो इन सम्झो त अखियूं न पियूं खुलनि त उन टाइम अहिड़ियूं हरकतूं करणु हिकिड़ा 2 ॿार ॿाहिरि हुया उन टाइम उनखे मां थोरो लेट आया त मां कढी छॾियो त उनखे साईं वठियूं आयो ऐं उन्हनि सां बि माना अहिड़ियूं हरकतूं करणु त हाणे साईं जे पहिरें पोइ साईं खां परमिशन वठो ऐं अचो हिते वेहो जी क्लास में वरी साईं जन ते बीठा त हाणे तव्हां कंटिन्यू कयो मां हिते ॾिसां थो हिकिड़े अजीब रवैये में अनएथिकल जेको रवैयो हो त उन में मां कुझु पंहिंजो प्रेज़ेंट कयो ऐं उन ते वरी ताड़ियूं वॼाइणु इहे तव्हां ॿारनि खां मौक़ो वठी सघो था त ॿारनि खे बि डांस जो क्लास आहे ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ी छोकिरी खे उथारे करे वरी चई हाणे तव्हां पढ़ायो मां क्लास मां थोरो ॿाहिरि निकिरी अहिड़े माहौल मां त हाणे हिते कुझु ॿियो अञा साईं जन कुझु अहिड़ो कनि न अहिड़ो ख़राबी त इन करे मां थोरो ॿाहिरि क्लास खां वञी बीठुमि त उते वरी छोकिरी खे उथारे हिकिड़ी खे चई तव्हां पढ़ायो वरी उनजे सराउंडिंग में माना अजीब उनजी त क्लिप्स बि आहिनि मौजूदु स्टूडेंट ई रिकॉर्ड कयूं उते क्लास में त उहे बि अवेलेबल आहिनि बाक़ी हाणे साईं जी ॾिसो न अगरि जे चवे थो त मां नथो पीआं त तव्हां बि रिपोर्टर आहियो तव्हां साईं खां सवाल परमिशन वठो त साईं तव्हांजो मेडिकल चेकअप करायूं हाणे घुरायूं को मेडिकल माण्हू तव्हांजो सैंपल ॾियो त मां उन मां सॼी ख़बर पइजी वेंदी साईं जा वीडियोज़ अॻे बि अलाए केतिरा वायरल थिया ऐं उन टाइम बि उहो साईं जन चयो त AI अलाए छा आहे त हाणे अहिड़े क़िस्म सां इहो सॼो कुझु हले थो पियो ऐं असां पंहिंजो मौक़िफ़ सॼो इहो ॾिनोसीं साईं सुबुह छा थियो पार्क में 2 स्टूडेंट बीठा हुआ साईं जे साम्हूं हुननि खां पुछो ॿार छो वेठा क्लास टाइम आहे साईं अचणु नथो ॾिए कहिड़ो साईं आहे साईं अतर शर मुंहिंजो अचो मूं सां गॾु अंदरि वियासीं हू वेहनि पिया मूं चयो न हेॾां अचो मुंहिंजो साईं खां इजाज़त वठो साईं इजाज़त नथो ॾिए साईं खे पहिरें पओ हू पहिरें पिया सर पहिरें छो पवनि उहे ॿार तव्हांजो अचणु ॾिसो न क्लास में हू आर यू हाणे हू आर यू मां बि उस्ताद आहियां न सर उस्ताद आहियां न सर मां बि उस्ताद आहियां मां उस्ताद न आहियां यू आर टीचिंग मी I have taught more than all of you. All of you. I have taught
26 years at University of Sindh. I have taught from primary tuition to so many students. I know what to do in the class, what to say in the class. I am a teacher. My students are teachers. And these are even below my students. They don't understand me. They don't understand me. ॿाहिरि हू टाइम पिया वञा आहिनि, मां उन्हनि खे वठी थो वञा, मुंहिंजे वठी वञण जे अमल सां ही अटकाए थो। ही पाण खे मोतबर थो सम्झे। मारे बि सघे थो, हथियार खणी तव्हांखे मारे छॾींदुसि जेकर तव्हां हिते ख़मीस ते जुमे ते हिते ड्यूटी न कंदव। ख़मीस ते जुमे ते जेकर हिते ड्यूटी न हूंदी मां एब्सेंट लॻाईंदुसि, मां गाड़ी पेन सां एब्सेंट लॻाईंदुसि। ठीकु आहे, इहो जेकर क़बूल आहे दादा ठीकु आहे। साईं मां असांखे लाइव थ्रेट आहे, असांखे साईं मां लाइव थ्रेट मूंखे बि आहे। मां चवां थो हिते बायोमेट्रिक लॻे ऐं हे स्ट्राइक करे हिते शागिर्दनि खे भड़काइनि था, को बि शागिर्द कुझु बि करे सघे थो। हा दादा, मूंखे बि लाइव थ्रेट आहे। हे शागिर्दनि खे भड़काइनि था, शागिर्दनि खे भड़काए शागिर्द कारियूं पटियूं नथियूं ॿधनि, उन्हनि खे ज़ोरियूं चवनि था पटियूं ॿधनि, उहे भॼी था वञनि। असां तव्हां सां गॾु आहियूं, कयो कयो बाइकाट। हीअ चवनि था असां पढ़ायूं ई न, असां पढ़ायूं ई न। चुप चुप चुप, असां पढ़ायूं ई न। न न, तव्हां हिते अचो, तव्हांजूं ज़ालूं हैदराबाद वेठियूं आहिनि, तव्हांजूं ज़ालूं तव्हांजूं फैमिलियूं हैदराबाद वेठियूं आहिनि, किन जूं अदा खैरपुर वेठियूं आहिनि। हाणे उहे हिते कीअं रहंदा, उन्हनि जा ॿार नंढड़ा नंढड़ा, ॿ शादियूं, अलाए छा छा, टे शादियूं। हितां शागिर्दाणियुनि सां ई असर इहे टीचर अथव दादा, मूंखे बाज़ारि शागिर्दाणियूं आहियूं। ही उहे माण्हू अथव जेके शागिर्दाणियुनि सां शादी था कनि। ठीकु आहे न, ही उहे माण्हू आहिनि, उहे माण्हू आहिनि जेके उहे टीचर आहिनि, उहे टीचर आहिनि जेके शागिर्दाणियुनि सां शादियूं कंदा आहिनि। असांखे चौथों साल आहे पढ़ूं वेठा था, ख़बर आहे न हिन कीअं सां शादी कई न पढ़ायो। साईं डेली ईंदो आहे, ख़मीस ऐं जुमे ते हूंदो आहे, साईं जुमे ते असांजी क्लास ई न हूंदो आहे। छो कोन हूंदो आहे, हुजणु घुरिजे। ख़मीस ते ॿुधो न, ख़मीस ते तव्हां जेको मां पुछां थो, ख़मीस जे ॾींहुं तव्हां हिननि खे हिते ॾिठो? हाणे गॾिजी ॾिसंदासीं, हाणे मूंखे बि ॾेखारिजो। BBA फाइनल ईयर जो स्टूडेंट आहियां, मां 4 साल हिते गुज़ारिया आहिनि। मां फर्स्ट ईयर में आयुसि, मुंहिंजो जेको HOD आहे तोखे मूं हटाए चुको आहियां, हिन खे मां हटाए चुको आहियां। जेकॾहिं वाइस चांसलर हिन जो ऑर्डर नथो कटे, इट इज़ माई इंसल्ट, एडमिनिस्ट्रेटिव इंसल्ट। हिन खे मां हटाए चुको आहियां। ही उन कावड़ में हे सभिनी खे वर्ग लाइ अॼु साम्हूं थी बीठो आहे। मां चवां थो डॉक्टर सरफराज मलिक खे हेड ऑफ डिपार्टमेंट कयो वञे। तव्हां कढी था छाजे करे था कढो? तव्हां उहो ॿुधायो, असां स्टूडेंट तो एग्री आहियूं। मां 4 साल पढ़ियो आहे सर गचल साहब जे दौर खां, सर नेक मोहम्मद शेख जे दौर सां गॾु आहे। सर हर टीचर असांजो क्लास वठे थो। सर तव्हां विढ़ण तयार हो? सर तव्हां विढ़ण तयार हो? स्टूडेंट हुजनि त मां जीअं चवां थो तीअं कर। साईं जो रवैयो रहियो आहे, साईं मां ॿुधायो, साईं जो हे मां मुंहिंजो मोकी फटो, साईं चुप थियो, मुंहिंजो मोकी फटो। साईं जो जेको रवैयो आहे, रवैयो सही आहे, हलो ॿार रवैयो आहे सॼो हिननि खे बिन बाइकाट चोर बाइकाट उहे वटा रवैयो ॿुधाए जो रवैयो ख़राब आहे। ठीकु आहे, हलो ख़राब हो साईं जो, ठीकु आहे, लिखी छॾिजो बसि, इहो लिखी छॾिजो। हलो महिरबानी, शहबानी ॻाल्हि सम्झ, जो साईं जो रवैयो तमामु ख़राब हो। ठीकु आहे।
की धक्का यार अरे हमलो आहे सिधो सो हमलो आहे मां सुठा जो इसी मेंबर अरे मैं सूटा जो प्रेसिडेंट आया आई एम फार्मर आई एम फार्मर प्रेसिडेंट ऑफ सूटा तू इसी मेंबर है तो चाहते हो साईं जेकरे 8 साल थियन मां पढ़ाया इसी मेंबर है इसी मेंबर है जादू जी हर बैंक में ता वञो मुंहिंजो शागिर्द वेठो आहे असां एॾो पढ़ायूं था पर असां सां रवैयो इहो आहे एडमिनिस्ट्रेशन जो हेठि हे कोट शिक्षण धकण साईं बस हे जेको तू सभिनी शागिर्दनि खे भड़का हे जेको ड्रामा पियो कराई हिते शागिर्द चवे जेको ड्रामा पियो कराई वो ज़ाहिर थी कर इहो ज़ाहिर थी कर इहो ज़ाहिर थी कर ड्रामे में घणा माण्हू आहिनि अदा ही मेन माण्हू ही हिननि खे भड़काए हिन जी डिपार्टमेंट जो ही मेन कैरेक्टर ड्रामे जा हे यार बास ड्रामे जा मेन कैरेक्टर हे हालत हेड़े चरे सां असां हेड़े माण्हू सां असां कमु कयूं असांजो सुभाणे खां बाइक वधीक सम्झो था ड्रामे जा मेन कैरेक्टर भई असांखे सॾु करे चए थो फोटो कढाईंदा चए थो जिन जो पुट जा जिनी जा इहो साईं अज़हर अली शाह